मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। शहीद बशीर खान कुरैशी 10 अगस्त 1959 ईस्वी में रते देरे जे मोटनपुर पाड़े में गुलाम मुर्तज़ा कुरैशी के घर में जन्म वरतो। शहीद बशीर खान कुरैशी 1969 ईस्वी में प्राइमरी स्कूल रतोदेरो मां 5 दर्जा पास करे 1974 ईस्वी में गवर्नमेंट हाई स्कूल रतोदेरो मां मैट्रिक कई। शहीद बशीर खान कुरैशी शिकारपुर कॉलेज में इंटर जो इम्तिहान पास कयो ऐं 1978 ईस्वी में ज़रई यूनिवर्सिटी टंडे जाम जो रुख कयो, जितां वधीक इल्मु पिरायाई। बशीर खान कुरैशी सियासत की शुरुआत शागिर्दी वारे ज़माने खां कई। 1978 ईस्वी में GS स्टूडेंट फेडरेशन में शमूलियत अख्तियार कयाई। शहीद बशीर खान कुरैशी थोरे ई अरसे में सियासत जो वॾो नाव लेखण लॻो। 1980 ईस्वी में जिसाफ टंडो जाम जो सदर चूंडियो वियो ऐं 1972 ईस्वी में GS स्टूडेंट फेडरेशन जो मरकज़ी नायब सदर ऐं 1986 ईस्वी में जिसाफ सिंध जो मरकज़ी सदर मुक़ररु थियो। 1995 ईस्वी में GS क़ौमी महाज जो क़याम अमल में आयो। उन वक़्तु बशीर खान जेल में हो, तंहिं हूंदे बि खेसि डिप्टी कन्वीनर चूंडियो वियो। 1996 ईस्वी में बशीर खान कुरैशीअ खे GS क़ौमी महाज जो जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो, जॾहिं त 1998 ईस्वी में जस्कम जो मरकज़ी चेयरमैन चूंडिजी वियो। शहीद बशीर खान कुरैशी जी समूरी ज़िंदगी सिंध जे हक़नि लाइ जाखोड़ींदे गुज़री। उहो ई सबबु आहे जो खेसि केतिरा ई भेरा जेल जूं सख़्तियूं पिणु भोगणियूं पयूं। हुन कालाबाग डैम ख़िलाफ़ सॼी सिंध में अज़ीम अली शान लॉन्ग मार्च कया, जलसा ऐं जुलूस मुनक़िद कराया। न रुगो कालाबाग डैम पर शहीद बशीर खान कुरैशी सिंध जे वसीलनि जी फुलट, धारियुनि जी आबादकारी समेत कबीलाई झेड़नि जे ख़ात्मे समेत समूरनि अहम मसइलनि ते जिदोजहद कई। तोड़े जो शहीद बशीर खान कुरैशी हिन वक़्तु असां वटि मौजूदु न आहे, पर पंहिंजी सिंध दोस्त किरदार सबबु हू सदाईं सिंध वासियुनि जी दिलनि में ज़िंदा रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।